ॻाल्हि आई सम्झ में न। इन जो मतलब त न कादूअ जो न कादू जे कबूतर जो ॾोह आहे, सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके इन भागा सां बेईमानी था कनि। बस यार कादन, बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि, जुआ में त हलंदी ई बेईमानी आ। हा यार कुरबू, चवी सच तो यार, जुआ त मना बेईमानी। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी यार, जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त पोइ ॾिस कादू जे कबूतरनि खे कीअं था मुल्क सॼो ईअं रही करे ॾिनी। हा जाई चओ कादन। कादूअ खे कसम आहे पंहिंजे कारियर कबूतर जो, तूं रुगो हिकु चकर मूंखे इहे दवाऊं ऐं सुयूं आणे ॾे न त पोइ ॾिस तूं हिन कादूअ जा कहर पूरो लख रुपयो जेकॾहिं बाज़ी ते न लॻायां त पोइ चइजां, पोइ न जॾहिं मूं वारो इहो कारियर कबूतर आसमान ते उॾामंदो त पोइ तूं वेठो ॾांदारी खणी पैसा मिड़जां, पैसा। हा अस्सलाम वालेकुम चाचा रबन। वालेकुम अस्सलाम मुंशी। हे हेतरा माण्हू सॼो ॻोठ गॾु करे अची मुंहिंजे घर कड़कियो आहीं, ख़ैर त आहे चोरनि वांगुरु? चाचा रबन, असां चोरनि वांगे तव्हांजे घर दाख़िल कोन थिया आहियूं, भाग्या बणिजी तव्हांजे घर में दाख़िल थिया आहियूं। अबे खे चवां मुंशी होश में ॻाल्हाए, असां तोखे चोर था लॻूं? मुंशी थोरो वात संभारे ॻाल्हाए बाबा सां। ॻाल्हि आई सम्झ में न। इन जो मतलब त न कादूअ जो न कादू जे कबूतर जो ॾोह आहे, सॼो ॾोह इन्हनि ॾाॾू वारनि जो आहे जेके इन भागा सां बेईमानी था कनि। बस यार कादन, बेईमानी वरी कहिड़ो दुकान था हलाइनि, जुआ में त हलंदी ई बेईमानी आ। हा यार कुरबू, चवी सच तो यार, जुआ त मना बेईमानी। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजी यार, जेकॾहिं तूं न मूंखे शहर खां इहे दवाऊं आणे ने त पोइ ॾिस कादू जे कबूतरनि खे कीअं था मुल्क सॼो ईअं रही करे ॾिनी। हा जाई चओ कादन। कादूअ खे कसम आहे पंहिंजे कारियर कबूतर जो, तूं रुगो हिकु चकर मूंखे इहे दवाऊं ऐं सुयूं आणे ॾे न त पोइ ॾिस तूं हिन कादूअ जा कहर पूरो लख रुपयो जेकॾहिं बाज़ी ते न लॻायां त पोइ चइजां, पोइ न जॾहिं मूं वारो इहो कारियर कबूतर आसमान ते उॾामंदो त पोइ तूं वेठो ॾांदारी खणी पैसा मिड़जां, पैसा। हा अस्सलाम वालेकुम चाचा रबन। वालेकुम अस्सलाम मुंशी। हे हेतरा माण्हू सॼो ॻोठ गॾु करे अची मुंहिंजे घर कड़कियो आहीं, ख़ैर त आहे चोरनि वांगुरु? चाचा रबन, असां चोरनि वांगे तव्हांजे घर दाख़िल कोन थिया आहियूं, भाग्या बणिजी तव्हांजे घर में दाख़िल थिया आहियूं। अबे खे चवां मुंशी होश में ॻाल्हाए, असां तोखे चोर था लॻूं? मुंशी थोरो वात संभारे ॻाल्हाए बाबा सां।
8 पट ते जेको आहे न वो जे में फोटू ईंदो आहे पंहिंजो यार सां ॻाल्हाईंदा छे दोस्त सां ॻाल्हाईंदा छे हिकिड़ो झटि मोबाइल ॾे न सिंधी सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 3 केस ॾिसंदा हर जुमे ते शाम 7 वजे सिर्फ़ असांजी HDTV यूट्यूब चैनल ते। अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HDTV ऐं असांजी शोबिस न्यूज़। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी जंहिंजी 3 किस्त ईंदड़ जुमे ते शाम 7 वजे पेश कई वेंदी असांजी HDTV यूट्यूब चैनल ते। जेकॾहिं अव्हां असांजी HDTV यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त ख़र्च कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी जेकॾहिं अव्हां पहिरीं ऐं ॿी किस्त नाहे ॾिठी त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में 2 लिंक मौजूदु आहिनि। हिकु लिंक पहिरीं एपिसोड जी आहे ऐं ॿी लिंक ॿी एपिसोड जी ऐं 3 एपिसोड ईंदड़ जुमे ते शाम 7 वजे असांजी HDTV यूट्यूब चैनल ते ऑन एयर थींदी। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो जंहिंजी 207 किस्त में छा थींदो ऐं 208 किस्त में छा थींदो? छा रबन खे रईस गफ़ार ख़ान इंसाफ़ वठी ॾींदो? छा रबन सां इंसाफ़ थींदो? छा पठाणीअ जे भाउ राणे खे ज़िंदगी मिली वेंदी या कमीने कमाल ख़ान जो लॻल ज़हरीलो इंजेक्शन राणे जी मौत जो सबबु बणिबो? रबन वीचारो हिन वक़्तु पंहिंजे भाउ राणे खे हॉस्पिटल खणाए वियो आहे। ख़बर नाहे त हाणे राणे जो हॉस्पिटल मां लाश वापसि ईंदो या वरी राणो पाण ज़िंदा सलामत वापसि ईंदो। जेसीं ताईं असांजो ख़्यालु आहे त रईस गफ़ार ख़ान जे कमीने भाउ बेग़ैरत भाउ दले भाउ पहिरियां असीं ग़ुलाम जहिड़े किरदार खे दलाल चऊं पिया पर हक़ीक़त में दलाल ऐं बेग़ैरत जहिड़ा लफ़्ज़ इहे कमीने कमाल ख़ान जे मथां तमामु घणा ठहनि पिया। ही उहो ई कमीनो कमाल ख़ान आहे जंहिं मीरा जी लॼ लुटी, मीरा जे मथां ॾींहुं राति तशदुद कयो, मज़लूम मीरा जे मथां वॾा ई ज़ुल्म कया। ऐसी ताईं जे ईअं त मीरा वीचारी पंहिंजा होश बि विञाए वेठी आहे ऐं उनखां पोइ कमीने कमाल ख़ान पंहिंजा सॼा राज़ राणे जे अॻियां ज़ाहिर करे छॾिया। पर हाणे राणे खे बि ज़हरीलो इंजेक्शन लॻी चुको आहे। ख़बर नाहे त कमीने कमाल ख़ान जो लॻल ज़हरीलो इंजेक्शन सां छा राणो ज़िंदा सलामत वापसि घर ईंदो या वरी रबन जे मज़लूम भाउ राणे जो लाश ईंदो। ॿी तरफ़ कमीने कमाल ख़ान फ़ैसिले दौरान भले साईं ते हथ रखी कूड़ी साख ॾियण लाइ बि तयारु थी वियो। एतिरे में कमीने कमाल ख़ान जा माण्हू हैबत वारा बेग़ैरत इंसान राणे खे ऐं बिलाल खे खणी आया। राणो तमामु घणो सीरियस हुयो जंहिंखे ॾिसी रबन वीचारो एमरजेंसी में पंहिंजे भाउ खे हॉस्पिटल खणाए वियो आहे। पर कमीनो कमाल ख़ान अञा बि साध बणिजी रबन सां गॾु हॉस्पिटल वियो आहे। हीउ उहो ई कमीनो कमाल ख़ान आहे जंहिंखे 2 मुही नांग चवंदा आहिनि। बेग़ैरत ऐं दलालनि जो सरदार शैताननि जो सरदार चवंदा आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जंहिं मीरा जी ज़िंदगी ज़हर करे छॾी, जंहिं रबन वीचारे खे सदाईं सूर ऐं सदमा ॾिना, सदाईं पंहिंजी महबूबा मीरा खां परे रखियो, सदाईं मीरा ऐं रबन जे विच में विछोड़नि जा हंबार पैदा कया, सदाईं मीरा खे अखियुनि में ॻोढ़ा ऐं दिलि में अलाए केतिरा विसविसवा ॾिना त छा रबन मीरा जो थींदो या मीरा रबन खां बग़ैर ई मरी वेंदी? पहिरियां त कमीने कमाल ख़ान मीरा जे भाउ दलाल बेग़ैरत ग़ुलाम खे ख़रीद कयो। ग़ुलाम जहिड़े दलाल मीरा जी ॿोली न सिर्फ़ु कमाल ख़ान जे दरवाज़े ते लॻाई पर मीरा खे बकरी सम्झी करे मीरा जी ॿोली लुकमान जे दरवाज़े ते बि लॻाई। पर ओठे जहिड़नि सौदागरनि मीरा जो सौदो 5 लखनि एवज़ ग़ुलाम जहिड़े बेग़ैरत इंसान सां करे छॾियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 207 किस्त में ईंदड़ किस्त में अॼोकी किस्त में अव्हां ॾिसंदा त कमाल ख़ान छा निर्वार थी बीहंदो? छा कमाल ख़ान खे राणो निर्वार करे बीहारींदो या राणे वीचारे जो लाश रबन जे घर ईंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो अचे पियो जंहिंजा 2 एपिसोड हली बि चुका आहिनि ऐं हर एपिसोड हर जुमे जे ॾींहुं शाम 7 वजे हलंदी आहे।
अवां स्क्रीन ते नंबर ॾिठो हूंदो, अवां परेशान हूंदा त हिन स्क्रीन ते हिन नंबर जो छा मतिलबु आहे। नाज़रीन, ही नंबर उन्हनि दोस्तनि लाइ आहे जेके चाहिनि पिया त असां बि पंहिंजे सीनियर अदाकारनि सां, पंहिंजे सिंधी अदाकारनि सां, पंहिंजे फेमस, पंहिंजे मनपसंदि, पंहिंजे बहितरीनु अदाकारनि सां गॾिजी कंहिं ड्रामे में कमु कयूं त असांजी HD TV जे प्लेटफॉर्म ते अव्हां जे लाइ हिकु ज़बरदस्त मौक़ो फ़राहम कयो पियो वञे। 0302390181 ते अव्हां व्हाट्सअप कंदा पंहिंजो नालो, शहर जो नालो, हिकु फ़ोटो ऐं गॾु वॉइस ॾींदा ऐं हुन वॉइस में इहो चवंदा त असां हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया, असांजो हीअ नालो आहे ऐं असीं फ़लाणे शहर सां तालुक़ु रखूं था, एतिरी असांजी उमेदु आहे। अव्हां स्टेज ड्रामा जेकॾहिं कया आहिनि त उहो बि अव्हां ॿुधाए सघो था वॉइस में, जेकॾहिं अव्हां कमु नाहे कयो उहो बि ॿुधाए सघो था। इनशाला असांजी HD TV यूट्यूब चैनल जी टीम अव्हां सां ज़रूरु राब्तो कंदी। जेकॾहिं अव्हां कंहिं किरदार जा सही हक़दार हूंदा, जेकॾहिं अव्हां में सलाहियत मौजूदु आहे, अव्हां कंहिं बि किरदार जा हक़दार आहियो त असीं अव्हां सां ज़रूरु राब्तो कंदासूं ऐं अव्हां खे सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ज़रूरु शामिलु कंदासूं, छो त ही असांजी HD TV यूट्यूब चैनल जी हिकु अहिड़ी मेगा प्लेटफॉर्म आहे जंहिं मेगा प्लेटफॉर्म जे ज़रिए अव्हां नवां दोस्त, अव्हां प्यारा दोस्त, अव्हां सिंधी भाइर हिन पंहिंजे सिंधी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में शामिल थी सघो था। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां जा मनपसंदि कहिड़ा अदाकार शामिल आहिनि, तमामु सुठो सुवालु आहे। सो नाज़रीन, हिन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल, जंहिंखे अव्हां रब्बन जे नाले सां सुञाणो पिया, इस्माइल चांडियो, जंहिंखे अव्हां फ़क़ीर जे किरदार सां सुञाणींदा आहियो, ऐं मीरा रिमशा शहज़ादी, जंहिंखे अव्हां मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं अब्बास गुल, जंहिंखे अव्हां जबल जे नाले सां बि सुञाणींदा आहियो। इन खां अलावा अयूब आड़ी खाब मतिलबु एस भट्टी, ऐं उनखां अलावा अकबर उतरादी, जंहिंखे अव्हां काफ़ी मज़हिया किरदारनि में ॾिठो हूंदो, जेको जिन बाबा हुयो मज़हिया ड्रामे में। ऐं इन खां अलावा अकबर उतरादी केतिरनि ई मज़हिया क्लिपनि में कमु कयो आहे, सोराब सुमरो, अली गुल मल्हा ऐं गामो सां। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इन खां अलावा भी तमामु ज़बरदस्त अदाकार आहिनि, तमामु नवां अदाकार ज़रूरु आहिनि, पर उन्हनि तमामु सुठी अदाकारी कई आहे। जीअं त कमाल ख़ान जो किरदारु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मौजूदु आहे, पर हुन ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमाल ख़ान जो किरदारु तमामु घणो शरीफ़ ऐं नेक किरदारु आहे। महबूब शेख करे पियो ऐं उनखां अलावा मोहब कुरैशी तमामु ज़बरदस्त किरदारु अदा करे पियो सागर जो, ऐं इन खां अलावा इरशाद भट्टी किरदारु अदा करे पियो, ऐं शाबान शाकिर किरदारु अदा करे पियो, ऐं नदीम चांडियो जेको ॾाढू कबूतरीअ जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु अदा करे पियो। हिन खां अलावा ॿिया दोस्त बि आहिनि, तमामु असांजा प्री प्यारा उस्ताद सीनियर मोहतरम उस्ताद अहमद अली दायो साहब, जेको कादन कबूतरी जे पीउ जो किरदारु अदा करे पियो। कादन कबूतरी जो किरदारु आज़म मेंगल करे पियो, इहो यादि रखिजो। ऐं उन सां गॾो गॾु महबूब शेख जेको कमाल ख़ान जो किरदारु करे पियो वॾेरे जो, हुन वॾेरे जे पीउ जो किरदारु अदा करे पियो सरदार ख़ान जो उस्ताद गुल मुनीर गुल। ऐं इन खां अलावा ॾाढू कबूतरीअ जा 7 भाइर आहिनि, 6 भाइर ॿिया बि आहिनि, जंहिंमें ज़ाकिर खोसो आहे, ॿिया केतिरा ई दोस्त आहिनि, जावेद बुर्डो आहे ऐं रहीम बुर्डो आहे, ॿिया कुझु दोस्त आहिनि, उहे आहिनि ड्रामे में। इन खां अलावा ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मज़हिया हिकु अहिड़ो किरदारु आहे बरोच जो, तमामु ज़बरदस्त किरदारु आहे, जंहिंखे वलू बरोच अव्हां सुञाणींदा हूंदा जेकॾहिं अव्हां पहिरीं ऐं ॿी क़िस्त ॾिठी हूंदी। दोस्तों, जेकॾहिं अव्हां पहिरीं ऐं ॿी क़िस्त ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी नाहे ॾिठी, मां अव्हांखे वरी बि ॿुधायां पियो त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में 2 लिंक मौजूदु आहिनि। हिकु लिंक आहे क़िस्त नंबर 1 ऐं ॿी लिंक आहे क़िस्त नंबर 2 जी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 2 क़िस्तां अव्हां जेकॾहिं ॾिसणु चाहियो पिया त हिन डिस्क्रिप्शन जे लिंक में उहे 2 लिंक मौजूदु आहिनि। सो नाज़रीन, उन्हनि खे ज़रूरु विज़िट कंदा, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं ईंदड़ क़िस्त तमामु मज़ेदार क़िस्त आहे। क़िस्त नंबर 3 ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी तमामु बहितरीनु क़िस्त आहे, उहा बि ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में
वल्लू बलोच जो किरदारु आशिक नवाज़, जंहिंखे फ़नकार फटाके जे नाले सां सुञाणींदा आहियो, ऐं सज्जाद समो जेको मुंशीअ जो किरदारु अदा करे पियो, जेको चए पियो त मां मुंशी आहियां, पढ़ियलु लिखियलु, सो बि BA पास, को अंगूठे छाप न आहियां, अबे खे चवां। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में मुंशी तमामु ज़बरदस्त किरदारु अदा कयो आहे ऐं अकबर उत्तरादी कांडेरे व्याजखोर जो किरदारु अदा करे पियो। हीउ कांडेरो व्याजखोर जेको सदाईं हर किरदारु माण्हू खे व्याज ॾिए पियो। अव्हां जी आम ज़िंदगीअ में भी केतिरा ई व्याजखोर अव्हां जी ज़िंदगी में काफ़ी सारा मिलिया हूंदा ऐं अव्हां भी ज़रूरु कंहिं न कंहिं जा शिकार थिया हूंदा, पर अल्लाह माफ़ करे तमामु बुरो कमु आहे, तमामु सख़्तु गुनाह आहे, तमामु हराम आहे। सो कादन कबूतरी तमामु सुठा मैसेज ॾिए पियो व्याज वठण ऐं व्याज खाइण वारनि जे बारे में। सो इन खां अलावा कादन कबूतरी कूड़ सां नफ़रत करे पियो। कादन कबूतरी तमामु ईमान वारो नेक किरदारु आहे, बसि हुन में हिकिड़ी ख़ामी ज़रूरु आहे जंहिंमें उहो कबूतरनि जी बाज़ी लॻाए पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कादन कबूतरी ॾाढू कबूतरी खां बाज़ी हिकु त हाराए चुको आहे, पर ॿी बाज़ीअ जी तयारी हले पई जंहिंमें 1 लख रुपयो दाव बाज़ी लॻाइण में भी कादन कबूतरी तयारु आहे। छा कादन कबूतरी 1 लख रुपयो लॻल बाज़ी वारी कबूतरनि जी बाज़ी खटे सघंदो या उहा भी हाराईंदो? इहो त अव्हां ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 3 क़िस्त में ज़रूरु ॾिसंदा। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे, तमामु बहितरीनु किरदारु, तमामु बहितरीनु अदाकारनि ते मुश्तमिल आहे। असांजी HD TV YouTube चैनल जी हिकु सुठी पेशकश आहे, तमामु भली काविश आहे। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV YouTube चैनल ते नवां आहियो, तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां कंहिंजो बैलेंस ख़र्च न आहे थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी आहे। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां मां अव्हांखे हिकु ॿी भी अपडेट ॾींदुसि त हिन ड्रामे में अव्हां कमु करे सघो था। हिन ड्रामे में अव्हां पंहिंजे बहितरीनु मनपसंद अदाकारनि सां कंहिं न कंहिं किरदार में शामिल थी सघो था। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV में जी मेगा सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु करण जा ख़्वाहिशमंद आहियो त असांजी स्क्रीन ते ॾिनल 0302 390 1181 ते ज़रूरु व्हाट्सअप कंदा पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो गॾु वॉइस भी ॾींदा त असीं हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 206 ऐं 207 क़िस्त में अव्हां ॾिठो हूंदो त 206 क़िस्त में कमीने कमाल ख़ान कूड़ी कसम जे लाइ भले साईं ते हथ रखण खां तयारु थी वियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी अहिड़ो सीन ज़रूरु आहे, पर उन सीन में कमाल ख़ान जो किरदारु जेको तमामु शरीफ़ किरदारु आहे, तमामु सुठो किरदारु आहे, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी। हिन ड्रामे खे मिस न कंदा, हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हिन ड्रामे में अव्हां जा बहितरीनु दोस्त आहिनि, अव्हां पाण भी हिन ड्रामे में अची सघो था। जेकॾहिं अव्हां ख़्वाहिशमंद आहियो, जेकॾहिं अव्हां में भी टैलेंट आहे, अव्हां भी चाहियो पिया त असां हिन ड्रामे में कमु कयूं, त अव्हां भी अची सघो था। मोस्ट वेलकम। असांजी HD TV जी सिंधी सोप सीरियल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हां जे लाइ दरवाज़ा सदाईं खुलियल रहंदा। ॿियों स्पेल जूं तयारियूं हलनि पियूं। ॿियों स्पेल तमामु जल्द रिकॉर्डिंग थींदी, तमामु जल्द ॿिएं स्पेल जी रिकॉर्डिंग जो सिलसिलो जारी थींदो। 20 क़िस्तनि खां पोइ 40 क़िस्तुनि ताईं रिकॉर्डिंग कई वेंदी। जेकॾहिं अव्हां भी इन ड्यूरेशन में, इन क़िस्तुनि में 20 क़िस्तुनि खां 40 क़िस्तनि जे दरमियान कमु करण जा ख़्वाहिशमंद आहियो त असां सां ज़रूरु राब्तो कयो, छो त हिन वक़्तु 20 क़िस्तूं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जूं ठही चुकियूं आहिनि। हीअ ड्रामो हिन वक़्तु त स्टार्ट आहे, हर जुमे ते शाम 7 बजे हलंदो आहे, पर कुझु ई ॾींहंनि में जीअं नाज़रीन ताईं हीउ ड्रामो घणो पहुची सघंदो, जेकॾहिं तमामु व्यूअर्स हिन ताईं पहुची सघनि था, तमामु सुठी व्यूअरशिप मिले थी, त असीं हिन ड्रामे खे हर रोज़ हिकु क़िस्त हलाईंदासीं। इहो असांजो अव्हां सां वाइदो आहे। नाज़रीन, तमामु ज़बरदस्त कहाणी आहे, तमामु सुठा किरदार आहिनि हिन ड्रामे में, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 3 क़िस्त ॾिसण न विसारींदा। तमामु ज़बरदस्त क़िस्त आहे, तमामु महिनत थियल आहे, तमामु सुठी महिनत थियल आहे, तमामु सुठा अदाकार आहिनि हिन ड्रामे में, तमामु बहितरीनु परफॉर्मेंस कई आहे सभिनी दोस्तनि। सो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी 3 क़िस्त खे हरगिज़ न विसारींदा, हरगिज़ ॾिसण न विसारींदा, छो त हीउ ड्रामो
अवां जे बहितरीन कल्चर ते ठहियल आहे। ना सिर्फ़ु हिन में सिंधी बाराड़ी जो कल्चर शामिल आहे पर शहर जो कल्चर भी हिन ड्रामे में शामिल आहे। हिकु तरफ़ बाराड़ी जी कहाणी आहे ऐं हिकु तरफ़ शहरी सिंधी फैमिली जी कहाणी आहे। जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे में अवां ॾिठो हूंदो त हिकु ई कहाणी हले पई सिर्फ़ु बाराड़ी जी, पर हिन ड्रामे में बाराड़ी सां गॾोगॾु शहर जी कहाणी बि ॾेखारी वञे पई त शहर में कीअं थींदो आहे, शहर में कहिड़ा मसइला ईंदा आहिनि, शहर में छा छा थींदो आहे माण्हुनि सां जॾहिं माण्हू शहर में कोई सिंधी फैमिली रहंदी आहे त उन्हनि जे लाइ कहिड़ा इशू हूंदा आहिनि, उन्हनि जी औलाद जी रहन सहन जी छा पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर क़िस्त ॾिसण लाइ सभ खां पहिरियां अव्हांखे असांजी HD TV यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणो पवंदो। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त ख़र्च कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो है। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जा किरदार तमामु सुठा किरदार आहिनि, तमामु बहितरीन अदाकारनि ते मुश्तमिल आहे ड्रामो। हिकु दफ़ो ॿीहर मां अव्हांखे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे अदाकारनि जा नाला बि ॿुधाईंदुसि ऐं हिन ड्रामे जे डायरेक्टर जो बि नालो ॿुधाईंदुसि, ड्रामे जे राइटर जो नालो ॿुधाईंदुसि, ड्रामे जे किरदारनि जा नाला ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरियां त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे अकबर उत्तरादी ऐं को डायरेक्टर्स आहिनि हिन ड्रामे जा ख़ादिम खखराणी ऐं आशिक़ नवाज़ ऐं असिस्टेंट डायरेक्टर्स आहिनि सजाद समो ऐं ज़ाकिर खोसो। इन खां अलावा ड्रामे में नवनि अदाकारनि में जेके न्यू टैलेंट अदाकार आहिनि तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे, जंहिंमें नदीम चांडियो, महबूब शेख, सजाद समो, आशिक़ नवाज़, ख़ादिम हुसैन खखराणी, उस्ताद गुल मुनीर, उस्ताद अहमद अली दायो। इन खां अलावा ॿिया बि दोस्त आहिनि जंहिंमें यार मोहम्मद बुअड़ तमामु बहितरीन अदाकारी कई आहे ऐं इन खां अलावा इन खां नवां बि अदाकार जेके सफ़ा तमामु सुठी उन्हनि बि महिनत कई आहे, तमामु सुठी कोशिशि कनि पिया, जीअं त ज़ाकिर खोसो, रफ़ीक जान, शाबान शाकिर, मोहब कुरैशी, इरशाद भट्टी ऐं ॿिया केतिरा ई दोस्त हिन ड्रामे में शामिल आहिनि। नाज़रीन, सीनियर अदाकारनि में जेके अव्हांजा मनपसंद अदाकार आहिनि उहे बि तमामु सुठा अदाकार आहिनि, जंहिंमें आज़म जान मेंगल, इस्माइल चांडियो, अब्बास गुल, एस भट्टी ऐं अकबर उत्तरादी, ॿिया केतिरा बि दोस्त सीनियर अदाकार। हिकु मीर शाहनवाज़ ख़ान जो किरदारु जेको 20 क़िस्तुनि खां पोइ ऑनर थींदो, 20 क़िस्तुनि खां पोइ मीर शाहनवाज़ ख़ान जे किरदार जी एंट्री थींदी। तमामु ज़बरदस्त किरदारु आहे विलियन जो जेको तमामु ज़बरदस्त कमु करे पियो। मीर शाहनवाज़ ख़ान जो किरदारु वॾो अहम किरदारु आहे। असांजी कोशिशि आहे घणो करे त हीउ ड्रामो मुंहिंजे ख़्याल में त हिन ड्रामे जे 20 क़िस्तनि खां पोइ या त साईं निसार शाह ईंदो शाहनवाज़ ख़ान जे किरदार में या पोइ ज़ुल्फ़कार बुर्द ईंदो। नाज़रीन, जेकॾहिं अव्हां बि ॿिए स्पेल में कमु करणु चाहे पिया त असांजी HD TV यूट्यूब चैनल जे ज़रिए अव्हां पंहिंजे मनपसंद अदाकारनि सां हिन ड्रामे में शामिल थी सघो था। सभ खां पहिरियां अव्हांखे असांजी HD TV यूट्यूब चैनल जी स्क्रीन ते ॾिनल WhatsApp नंबर ते असां सां राब्तो करणो पवंदो। पहिरियां पंहिंजो फ़ोटो मोकिलणो पवंदो ऐं वॉइस में पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं ॿुधाईंदा त असीं कमु करणु चाहियूं पिया। दोस्तो, सभ खां वधीक सुठो तॾहिं लॻंदो जॾहिं अव्हां शदादकोट, जैकबाबाद, उस्ता मोहम्मद जे आस पास जे शहर जा आहियो, मतिलबु जैकबाबाद जा आहियो, शिकारपुर जा आहियो, सखर जा आहियो, नए देरे जा आहियो, रते देरे जा आहियो, शदादकोट जा आहियो, लाड़काणे जा आहियो, कंबर जा आहियो, झलमक्सी जा आहियो, डेरा मुराद जा आहियो, झटपट जा आहियो, या वरी अव्हां